नाज़रीन, शहदादकोट में औरतुन ऐं ॿारनि सां वधंदड़ जिनसी तशद्दुद जे वाक़िअनि जी रोकथाम लाइ समाजी तंज़ीम तरफ़ां सेमिनार मुनक़िद कयो वियो। उन हवाले सां पेश आहे साजिद ज़मीर खल जी ही रिपोर्ट। नाज़रीन, समाजी तंज़ीम शिरकतगाह पारां औरतुनि मथां थींदड़ तशद्दुद ऐं वधंदड़ हिरासमेंट जे वाक़िअनि बाबति शहर जे मक़ामी शादी हाल में सेमिनार कोठायो वियो आहे। इन हवाले सां हिते मौजूद जेके औरत अॻवान वेठल आहिनि ऐं सेमिनार में शिरकत कंदड़नि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। बिल्कुल ही वधन पिया ऐं उनजो ज़ाहिर आहे हिकिड़ो असांजो माइंड सेट आहे मुआशरे जे अंदरि मर्दाणो समाज रहियो आहे ऐं या पदरसाड़ी हिकिड़ो चइजे हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे हिकिड़ो रवैयो आहे जेको सदियुनि खां हले थो त औरत खे महरूम रखिणो आहे, उनखे मिल्कियत जो तस्वर आहे, उहा ज़ाती आहे ऐं उनखे जीअं वणे असीं तीअं इस्तेमालु कयूं। पंहिंजो ज़हन न आहे, उनखे पंहिंजो मतिलबु दिमाग़ न आहे त हू पंहिंजे दिमाग़ खे तमामु घणो सिविल सोसाइटी तंज़ीमुनि गॾिजी प्रोग्राम कया आहिनि, आवाज़ उथारियो, अवेयरनेस कई आहे। उनजे नतीजे में लॉस आया आहिनि, लॉस मौजूदु आहिनि। हाणे उन लॉस ते अमल दरामद करण जी ज़रूरत आहे। उनजे लाइ जीव जेके ऑफिसर्स आहिनि उनखे तरबियत ॾियण जी ज़रूरत आहे। विमन ऑफिसर्स रखिया वञनि औरतुनि तां जेके नाइंसाफ़ियूं आहिनि ऐं जेके नाबराबरी आहे, जेके ज़ुल्म ज़्यादतियूं आहिनि, जिनसी बुनियाद ते घरेलू तशद्दुद आहे, ॿारनि सां जेके जिनसी ज़्यादतियूं आहिनि, उनजे ख़िलाफ़ माण्हुनि खे शऊर ॾियण जी ज़रूरत आहे, गॾु थियण जी ज़रूरत आहे ताकी मुआशरे जे अंदरि जेका नाबराबरी आहे उहा ख़तमु थिए ऐं मुआशरे जे अंदरि औरत जेका घरनि में बंदि आहे उहा मुआशरे जे अंदरि पंहिंजो किरदारु अदा करे मुआशी सरगर्मी में, समाजी सरगर्मी में, हर मामले में हू पंहिंजो मर्दनि जीअं ई हिसो वठे। जे वधण जो सबब आहे त तालीम जो फुक़दान आहे, अख़लाक़ियात जो फुक़दान आहे, जिन जी अवेयरनेस जे लाइ ही इदारा कमु करे रहिया आहिनि। उनखे अलावा जेसिताईं कानूनी सूरत हाल आहे त कानून त इन्हनि जे प्रोटेक्शन लाइ काफ़ी अरसे खां वठी आहे। मौजूदा कानून जे किताबनि में उन ते जेकॾहिं कोई थाणे ताईं ईंदो त उन्हनि ताईं उहो रस्तो उन्हनि खे थींदो, पर पंहिंजूं सक़ाफ़ती ऐं क़बाइली रवायतूं जेके आहिनि उहे रवायतूं उन्हनि खे वरी इजाज़त ई नथी ॾियनि त जिन खे तालीम ॾियण जो ॾियण जी अशद ज़रूरत आहे। ज़रूरत इन शइ जी आहे त असांखे वॾे पैमाने ते इन हवाले सां आगाही प्रोग्राम्स करण जी ज़रूरत आहे। पंहिंजे जेको आहे कानून खे उनखे हिकु दफ़ो ॿीहर नज़रसानी जी ज़रूरत आहे ऐं कानून खां पोइ उन शइ ते अमल कराइण जी ज़रूरत आहे ताकी इन शइ जो ख़ात्मो कयो वञे। साजिद ज़मीर खल, मेहरान टीवी न्यूज़, शहदादकोट।